कांगड़ में BISP जे वज़ीफ़े मां कटौती कंदड़ 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं मंगली पुलिस मक़सूद भट्टी एजाज़ रिंद मुमताज़ समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदासीं अहम ख़बर खां त सांगड़ में BISP जे वज़ीफ़े मां कटौती कंदड़ 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं त मंगली पुलिस मक़सूद भट्टी एजाज़ रिंद मुमताज़ अबू पोटो समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयो पिया। सांगड़ में BISP जे वज़ीफ़े मां कटौती कंदड़ 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। मंगली पुलिस मक़सूद भट्टी एजाज़ रिंद मुमताज़ अबू पोटो समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन TV न्यूज़ जे रिपोर्टर अंजुम आफ्ताब। जी अंजुम आफ्ताब, तफ़सील ॾिजो। जी, सांगड़ में SSP पारां जेको गुज़िरियल ॾींहुं डिवाइसनि जे ख़िलाफ़ वठ पकड़ कई वई, जंहिंमें डिवाइस होल्डर जेके सेवा औरतुनि जी कटौती करे रहिया हुआ, जंहिंमां 2000 खां 3000 रुपया, उन ते मंगली पुलिस गुज़िरियल शाम जो जेको 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। जेके डिवाइस होल्डर हुआ उन्हनि ते दहशतगर्दी कोर्ट में जेका FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें मक़सूद भट्टी आहे, एजाज़ रिंद समेत 6 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। उन में इहो ॼणायो आहे त इन्हनि औरतुनि खां भतो बि वरितो ऐं औरतुनि खे हरासण बि कयो, जंहिं ते इन्हनि ते दहशतगर्दी जा कोड लॻाए इन्हनि खे चालान कयो आहे। जी, महिरबानी अंजुम आफ्ताब, तफ़सील ॾियण लाइ।